नाज़रीन ख़बर आहे घोसपुर भरिसां 3 हफ़्ता अॻु मेन इंडस हाईवे उनरवाह वारे इलाइक़े में अड़जातल हथियारबंदनि हथां मुबैना अगवा थियल कश्मीर वासी ट्रक ड्राइवर अब्दुल वहीद खोसो ऐं क्लीनर खलील अहमद खोसो के ज़िले कश्मीर कंदकोट पुलिस दुरानी महर के कच्चे वारे इलाइक़े में ॾुआरनि सां मुबैना मुक़ाबले बाद बाज़ियाब करण की दावा कई है। पुलिस ज़रिए ॿुधायो आहे त दुरानी महर के कच्चे वारे इलाइक़े में रूपोश ॾुआरनि ऐं अगवाकारनि ख़िलाफ़ केतिरनि ॾींहंनि खां ऑपरेशन हली रहियो आहे, जंहिंमें दुरानी महर वारे इलाइक़े में ऑपरेशन करे 3 हफ़्ता अॻु मेन इंडस हाईवे तां अगवा कयल ट्रक ड्राइवर अब्दुल वहीद खोसो ऐं संदसि साथी क्लीनर खलील अहमद खोसो के मुबैना मुक़ाबले बाद बाज़ियाब कराए वरितो आहे। ॿिए पासे मुग़िन खे पुछा गाचा लाइ SSP ऑफिस पुणे मुंतक़िल कयो वियो। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़।